अस्सलामुअलैकुम यूट्यूब साथियों में तव्हांखे असां दोस्तों अॼु ॿ किताब आहिनि ॿ सिंध जी तारीख़ जा अहम किताब आहिनि ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। हिकु सिंध जी तारीख़ जा हवाले कया सिंध ते मुख़्तलिफ़ काह जे हवाले कया सिंध जे मुख़्तलिफ़ हुकुमरान जे हवाले खां माज़ी में जेका विरहाङे अॻु में सिंध हुई उन जे हवाले खां ई तारीख़ी किताब किताब ॾाढा अहम ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि ऐं सवलाई सां मिली था सघनि। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त जेके किताब मूं वटि हूंदा आहिनि मां उन्हनि जो ई तारीफ़ ॾियां। बाक़ी किताब तूं सिंध में ॾाढा छपजनि था तारीख़ी शाइरी कहाणियूं नाविल अफ़साना वग़ैरह ॾाढा छपजनि था पिया। पर असां उन खां हटी करे जेका आहे सो किताब आहिनि उन जो जेके मूं वटि किताब अचनि था जेके मूं वठां थो पाण पढ़ां थो उन्हनि जो तारीफ़ ॾियां त हीअ किताब मूं अञा न आहिनि पढ़िया पढ़ी वधीक पुराए रख बि हाली तव्हां सां तारीफ़ करायां थो त हीअ किताब केॾा ज़बरदस्त सिंध जी तारीख़ जा जेके बि शौक़ीन आहिनि सिंध जी तारीख़ पढ़णु था घुरनि सिंध खे पढ़णु था घुरनि जेके सिंध जी तारीख़ सां कहिड़ी बि तारीख़ सां तालुक़ु रखंदड़ आहिनि उन लाइ तमामु ई ज़बरदस्त किताब आहिनि ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। दोस्तो हीअ किताब आहे जंगी सफ़रनामो। दोस्तो अंग्रेज़ लश्कर जे सिंध रस्ते अफ़गानिस्तान का मीर अशरफ अली गुलशन आबादी मासूम थरी जो तर्जुमो आहे। इन्हनि जो दोस्त जो जेको आहे सो मीर अशरफ अली गुलशन आबादी उन जो बि लिखियलु आहे किताब। दोस्तो हीअ हिकिड़ो अहम किताबु आहे। इहा इन ते अॻ में बि दोस्त अफेयर मैगज़ीन में की मज़मून किश्तवाड़ अफ़गान जंग जे हवाले खां जेको उतो लश्कर आया पोइ उन हवाले सां मज़मून शाया थी चुका आहिनि। अज़ीज़ किंगरानी बि हिन ते लिखियो आहे पर हीअ हिकिड़ो अलॻि किताबु आहे ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे। हीअ जेको आहे सो आहे असांजो दोस्त जंहिं हिन खे तर्जुमो कयो आहे हिन किताब जो तारीफ़ कराईंदो आहे। हीउ ताज़ो शाया थियो आहे पर मिलियो मूं वटि मूंखे हाणे आहे ऐं हिते तव्हांखे अगरि हिन किथां मिली सघे त हिन इदारे खां तव्हांखे मिली वेंदो। ऐं बाक़ी हीअ न टॉपिक्स आहिनि मदद अली सिंधी मां लिखियो आहे सुहेल सांगी लिखियो आहे मासूम तरी पाण सिंधीकार आहे ऐं मुर्तब जंहिं किताब मुर्तब कयो आहे उहो मीर अशरफ अली उन जो आहे। हिसो पहिरियों आहे अंग्रेज़ लश्कर जे सिंध रस्ते अफ़गानिस्तान ते चढ़ाई। त दोस्तो हीअ बि हिकिड़ो माना अहम पासो आहे जिते असांजे हिन दोस्त जो कलम आहे। ऐं पहिरियों अफ़गान जंग में अकबर खान कारनामा ऐं सिंध अहवाल तारीख़ अफ़गानिस्तान में ऐं सिंध। दोस्तो हीअ अहम टॉपिक आहिनि जिते असांजे हिन दोस्त जी कलम कयो आहे। मदद अली सिंध लिखे थो सिंध जी तारीख़ ॾाढी इज़त जहिड़ी आहे ख़बर नथी पवे त सिंध तारीख़ जो उहो दौरु जंहिंमें सिंध जे माण्हू परॾे हमलियावर सां मुक़ाबिलो कयो उहो तारीख़ जे किताबनि जे वर्कनि मां छो गुमाई आहे उहो दौरु केॾांहुं हली वियो। मक़सदु त सिंध जी तारीख़ जा केतिरा बाब दौर उन दौर जा पना ग़ाइब आहिनि। सुवाल उहो आहे त छा तंहिं वक़्तु तारीख़ न लिखी वेंदी हुई जेकर लिखी वेंदी हुई त छा ईअं कोन्हे का तारीख़ जा किताब हमलियावरनि सां का सिर्फ़ु तबाह थी विया या तबाह कया विया। हिकु वॾो गौरतलब सवाल आहे पंहिंजा त मौजूदा पर मौजूदा रहंदो अॼु बि असांखे फ़क़ति सूमरनि जे दौर जो कुझु अदब पढ़ण लाइ मैसर आहे। हिकु ॿी अहम ॻाल्हि त बदकिस्मती परॾे हमले हक़मन ज़ोर सबबि सिंध में फ़ारसी जो ग़लबो क़ाइमु थी वियो जंहिं जे करे केतिरा ई किताब तारीख़ जा फ़ारसी में मौजूदु आहिनि पर उन्हनि में आयल केतिरो ई मवाद तअसुब जे बुनियाद ते लिखियो आहे। उहा हक़ीक़त आहे त जॾहिं नादिर शाह सिंध ते हमिलो कयो तंहिं वक़्तु सिंध ते मियां नूर महमद कलोर जी हुकूमत हुई। उहो दौरु नवंबर 1740 जी ईस्वी जो आहे। नादिर शाह सिंध ते खे फुरे नास करे वेंदे वेंदे सिंध जे खज़ाने में 1 करोड़ रुपया ऐं मियां नूर महमद कलोर जी नादिर कुतुबखानो पाण सां गॾु ईरान बि खणी वियो। उहे वाक़िया घणो कुझु साबित कनि था सिंध कहिड़े वेल में हुई ऐं शाह लतीफ़ उन दौर में अखियुनि ॾिठो तॾहिं बि चयो ऐं नसे वणनि में नसे कातारियूं पसियूं बाज़ारियूं हींअर मूं लूणु थियो। दोस्तो छा त लफ़्ज़ लिखिया आहिनि मदद अली सिंधी छा त तारीख़ मुख़्तसर इहो मां बसि वधीक छा चवां जेको आहे सो इहो ई वधीक किताब जे बारे में वधीक तारीफ़ त किताब मूं पाण कोन पढ़ियो आहे जो वधीक मां ॻाल्हाए सघां। बाक़ी किताब तव्हां मौज़ू जे हवाले खां ॾिठो त केतिरो ज़बरदस्त आहे जेतिरो शानदार आहे। हीअ किताब सुठनि सदे मुश्तबा जो पहिरियों अहम हिसो सैद फिदा हुसैन बुखारी नाले उन शख़्स जो तहरीक आहे जेकी ईस्ट इंडिया कंपनी पारां हिंदुस्तान में जोड़ियल ब्रिटिश आर्मी जो जमादार ऐं हू मीरठ छावनी खां वठी इन लश्कर इंडस जो हिसो रहियो जेको लश्कर पंहिंजे अफ़गान जंग में अफ़गानिस्तान ते काए वियो। इन लश्कर सफ़र जो हवालो लिखी हिन 1822 दिल्ली मां छपराए। ॿियो हिसो इन साॻी जंग मुतलिक़ फ़ारसी में लिखियलु मंज़ूम तारीख़ अफ़गानिस्तान उर्दू में कयल उहो नसरी तर्जुमो आहे जेको शेख ज़ुल्फ़िकार अलदीन कयो आहे जंहिं ॿिन्ही हिसनि किनी में उन्हनि ॾींहंनि में बम्बई में निकिरंदड़ अख़्तियार
अख़बार मुजम अख़बार जे बानी एडर मीर अशरफ अली गुलशन आबाई तारीख़ खे अफ़गानिस्तान सिंध नाले सां हेठि किताबी शिकिल ॾिनी। उन किताब ही 3 सन जो बि इज़ाफ़ो कयो, जंहिंमें पहिरियों जंग अफ़गान दौरान सां लाॻापियल ख़बरूं रिपोर्ट ऐं मज़मून जेको सिंध हफ़्तेवार मुजम अख़बार तौरु उन वक़्तु ॿियनि अख़बार में छपियो, उनखे तरतीब ॾेई शामिलु कयो आहे। उहो किताबु 1945 मुंबई मां छपिजी पधरो थियो। 3 सन मुश्तमिल किताब जेको असल में उर्दू में छपियल आहे, उहा दौर जे तौर ते शायदि तहरीर अदबी रंग लाइण लाइ जुमिलनि जी करे पुछ बि ख़्यालु न कयो, जुमिलनि जे कन ई पुछ जो बि ख़्यालु न कयो वेंदो, जंहिंजे इन दौर जी उर्दू तहरीर मां अंदाज़ थिए थियो। पर हिकु अजीब तहरीर आहे जंहिंमें सिर्फ़ु ॻाल्हियूं हेठि मथे थियल आहिनि, पर बेजोड़ जुमिलनि सां गॾु साथियो हीअ जेको आहे सो मासूम थरिया लफ़्ज़ आहिनि। वीडियो त वॾी वॾी थी वेंदी, ऐं हीअ जेके आहिनि सो उन दौर जा हीअ हुक्मरान जा तस्वीरूं बि आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था पिया, जेको आहे सो हीअ उन टोर जा टालपुर दौर जा पुराण हिन में तस्वीरूं ॾिनल आहिनि। तव्हां ॾिसी सघो थोरी धुंधलाइप जे करे हीअ ॾिसो उन टाइम जा हीअ हुक्मरान, उन जा फ़ोटू हीअ दोस्त ॾिना आहिनि हिन में। हीअ ॾाढो सुठो कमु कयो आहे, ॾाढो जानदार ॾाढो शानदार कमु आहे। जनरल नाथ एलेक्जेंडर बर्न्स जंहिं माना सिंध ते दरिया ज़रिए हमिलो कयो, रॉबर्ट सेल ऐं लेडी सेल ऐं लाल करतील पोइ बुरान लक जंहिंमें फ़रंगी फ़ौज मुंझी पई, आर्थर कनोज चार्ल्स स्टोर्ड हीअ जेके उहे हुक्मरान हुआ उन दौर जा। लोरालाई लक आहे, हीअ गज़नवी क़िलो आहे, ऐं शाह शुजा उल मुल्क दोस्त मोहम्मद ख़ान, लॉर्ड ऑकलैंड, लॉर्ड एलनब्रो हीअ उन जूं तस्वीरूं आहिनि, पहिरीं अफ़गान जंग जा गवर्नर जनरल। ऐं हीअ जेको आहे सो फ़रंगी फ़ौज वटि हथियार फिटा कंदड़ दोस्त मोहम्मद, इहो दोस्तनि हीअ किताबु ॾाढो अहम आहे। वीडियो वॾी थींदी पई वञे, ऐं हीअ हिकिड़ो तारीख़ जा तिरवरा आहे अज़ीज़ किंगरानी जो, ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे। ऐं तव्हांखे हीअ किताबु आसानी सां हितां मिली वेंदो, तमामु हर सिंध जे नंढे वॾे बुक स्टॉल में। दोस्तो हीअ हिन जा चैप्टर आहे, सिंध जो क़दीम वापार ऐं वापारी रस्ता, सिंध ते अरबनि जी काह ऐं राजा ॾार, सिंध में मज़ाहमत जो मुख़्तसर अभ्यास, सिंध जे वजूद जी ॻोल्हा, एन जी मजमदार विञायल सिंध जो ॻोल्हाउ, कलह दौर टियों वॾो तख़्तगार। साथियो हीअ ॾाढो शानदार किताबु आहे। मां हाणे किताबनि जे बारे में केतिरो तारीफ़ करायां, हीअ बि तारीख़ जे हवाले खां ॾाढो मुख़्तसर पर जामे किताबु आहे। अज़ीज़ किंगरानी लाइक़ु माण्हू आहे, ॾाढो सुठो लिखियो अथई। तारीख़ जी ताकी वॾी वंध वारो वखर आहे, सच सोचियो बि न हुअमि त हिन पथरीले पुर पेच पेचे सां पंधु करण जो ख़फ़त गुलनि जे विकिरे जहिड़ो कारोबार लॻंदो। मुंहिंजो बुनियादी तालुक़ु तख़लीक़ अदब सां रहियो आहे, तारीख़ ऐं ताक़ी सां सिर्फ़ु मुताले हद ताईं सुबंध रहियो आहे। यादि अथमि त 1966 में सिंध में MA करण दौरान मोनोग्राफ लिखण जो ख़्यालु जाॻियो। सिलसिले में सिंध यूनिवर्सिटी सिंधी शोबे तलो के चेयरमैन डॉक्टर अब्दुल अजूर सां मिलियो, जंहिं हिमत अफ़ज़ाई कंदे मूंखे उनवान तलब कया। मूं सोच वीचार खां पोइ उस्ताद बुखारी शाइरी फ़लसफ़े जो तालिक़ तारीख़ अदबी अभ्यास टियों मौज़ू हीअं यादि न आयो से वञी सिंधी आगाड रखिया। उस्ताद बुखारी बाबति उहो दलील लिखियो त उस्ताद बुखारी ज़िंदा आहे ऐं ज़िंदा माण्हुनि बाबति तहक़ीक़ी मुक़ाबिलो लिखणु यूनिवर्सिटी जे क़ाइदनि ज़ाब्तनि जे ज़मरे में नथो अचे। ऐं दोस्तो हीअ जेको आहे प्रोफेसर अब्दुल मक़सीद सिहत पुरमग़ज़ कचहरी तारीख़ तकी उन मां लाड़ वॾी वक़्ती पैदा कई। मरहूम ताज मोहम्मद सिराज में जोतो तरण जो अहिड़ो कमु कयो। हीअ किताबु सिर्फ़ु 6 मक़ाला शामिल आहिनि जंहिं आहिनि कंहिं बि खेप खटण जे करे न दावा कई अथमि, न ई अहिड़ो सुत साए सघियो आहे त हालबत राति ॾींहुं हिकु करे अखियुनि खे उजागा अचे नी सा उमेद नूर ज़रूरु निकिरो अथमि। शाल मुंहिंजी मिनत साहब पूरी आख़िरी में मां मोहतरम इनाम सिंधी थोराईंदुमि। दोस्तो हीअ जेको आहे सो लफ़्ज़ आहिनि, वीडियो वॾी थी वई आहे। वीडियो जेको आहे सो हिन अज़ीज़ किंगरानी आहे, छा चवंदुसि। ऐं तव्हांखे अगरि हीअ वीडियो पसंदि आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक ऐं कमेंट कंदा, तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि। जुमन चिंजणी।